अॻियां जनाब वधूं था आगा माशूक अली साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं असां जॾहिं किचन गार्डनिंग जी ॻाल्हि कयूं था घर में ई हिकिड़ो साइड जिन ते असां जेको आहे सो उते पोखाई कयूं उनजो ख़्यालु कयूं मां चाहींदसि हिन बाबति तव्हां ॻाल्हायो ज़रूरु अॼु हाणे तव्हांखे मां ॿुधायां त जीअं बदीन जेको डिस्ट्रिक्ट जेको आहे इहो 60-70% जेको आहे मस्क मिलन जो गिदरो जेको आहे उहो पाकिस्तान माना प्रोड्यूस थो करे 70%। अहिड़े तरीक़े सां जेके टमाटोस जेके आहिनि उहे बि सिंध में तमामु घणा सम्झो थियनि था ऐं सिंध जी जेकी वेजिटेबल्स जेकी आहे उनजी शेल्फ लाइफ तमामु घणी आहे जेके बि सम्झो वेजिटेबल्स आहिनि हॉर्टिकल्चर क्रॉप्स जेके आहिनि उनजी शेल्फ लाइफ घणी आहे। ऐं ॿियो जेको आहे पंजाब जो आहे ॿिए पासे जो किथे तव्हां अफ़गानिस्तान जो ॿियो जो जेका फ्रूट अचे थो या वेजिटेबल अचे थी न उहा 4 ॾींहंनि में 5 ॾींहंनि में ख़राबु थिए थी पर सिंध जेको आहे जेकॾहिं तव्हां रखी छॾो कंपेरिजन कंदो त हिन जी शेल्फ लाइफ वधीक आहे जेको बि असां वटि आहे। ऐं टेस्ट वाइज़ क्वालिटी वाइज़ जेको आहे हितां जो फ्रूट वेजिटेबल्स खे माना तमामु पसंदि था कनि माण्हू। किचन गार्डनिंग कई त असां कोशिशि कयूं पिया त पंहिंजो जेको आहे इंटरक्रॉपिंग लाइ ऐं प्लस जेके ज़मींदारनि खे अक्सर असां वेंदा आहियूं फील्ड में सुबुह जो शेड्यूल हूंदो आहे निकिरी वेंदो ज़मींदार खे पुछो रेस केॾे वेंदा पई अॻे वही वेंदा टंडो लायर या टण मोहम्मद ख़ान या हैदराबाद ख़ैरे भाॼी खे न यार बाबा जेकॾहिं 100 एकड़ जो ज़मींदार आहे या 50 एकड़ जो ज़मींदार आहे हू जेकॾहिं मार्केट में परचेज़ कंदो भाॼी त असां पैसा ॾेई जेको आहे पंहिंजे घर में बीमारी पिया आणियूं। बिल्कुलु तव्हां बिलीव कयो जो एॾो पेस्टिसाइड इंसेक्टिसाइड जेको आहे वेजिटेबल्स ते स्प्रे थींदो आहे ऐं हे जेके हाइब्रिड सीड अची विया आहिनि इहे बि नुक़सानु थिया सम्झो ऐं कोशिशि इहा करणु खपे त पंहिंजो जेको आहे जेके पेस्टिसाइड इस्तेमालु न कनि ऐं जेकॾहिं 50 एकड़ जो ज़मींदार आहे त उहो अधु एकड़ ते जेकॾहिं उहा वेजिटेबल काश्त करे छॾंदो त फ्रेश उनखे जेका तव्हां क्वेश्चन कयो त ऑर्गेनिक करणु खपे त उहो पॉसिबल आहे। असां वटि काफ़ी ज़मींदार जेके दोस्त जेके असां उनखे गाइड कयो आहे बाक़ी प्लान ठाहे ॾिनो आहे त उनजी हाणे उहो पंहिंजी वेजिटेबल सब्जियूं जेके पंहिंजूं काश्त कनि था ऐं उन ते छा था कनि त प्रेसमट ऐं माल जो भाण ऐं पोल्ट्री वेस्ट इहे उनखे लॻाइनि था ऐं प्लस जेको आहे जेको नेचुरली जेको आहे असां वटि बायो कंट्रोल जेको आहे असांजा दोस्त कीड़ा असां पालींदा आहियूं उहे पंहिंजे वेजिटेबल ते लॻाईंदा आहिनि ऐं बिलीव कयो कराची जा जेके ज़मींदार आहिनि उहे ईंदा आहिनि हफ़्ते हफ़्ते जी पंहिंजूं सब्जियूं हुतां पैक कराए ऑर्गेनिक्स उहे खणी ईंदा आहिनि कराची पाण खाईंदा आहिनि ऐं बिलीव कयो उन टेस्ट एॾो बहितरीनु हूंदो आहे सब्जियुनि जो आलिशान जंहिं ते स्प्रे कोन थींदो आहे। सही पिया चओ उहो ई न त वरी जॾहिं तव्हां ॿाहिरि जूं शयूं खाइणु शुरू था करे छॾियो त पोइ टेस्ट जी असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे त हक़ीक़त में हिन शइ जो टेस्ट हूंदो कहिड़ो आहे। शेल्फ लाइफ सां रिलेटेड ॻाल्हि करणु चाहींदमि असां वटि टमाटे जी शेल्फ लाइफ ठीकु आहे तमामु शयुनि जी आहे पर नंढियूं नंढियूं फैक्ट्रीज़ जेकॾहिं असां वटि लॻी वञनि उन सां माण्हुनि जो रोज़गार बि थींदो ऐं शेल्फ लाइफ वधी वेंदी त पोइ उहे शयूं सीज़न खां बाद में बि असांखे आराम सां मिली वेंदियूं। मां चाहींदमि इन ते बि तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। तव्हांजो बहितरीनु क्वेश्चन आहे छो जो असांजो सिंध में जेको आहे बदकिस्मती सां कॾहिं कॾहिं त रेट सुठा हूंदा आहिनि कॾहिं जेको आहे बिल्कुलु जेको आहे टमाटर बि जेको आहे हा टमाटर बि जेको वधीक प्रोडक्शन थी वेंदी आहे त उनखे कोई स्टोरेज जो कोन्हे सिस्टम ठीकु आहे न त उनखे असांखे स्टोरेज करणु खपनि। हींअर वर्ल्ड बैंक जी स्कीम जेकी आई आहे हाणे अलहमदुल्ला असां वटि जेके हिन इलाइक़े में काफ़ी जेके आहिनि कोल्ड स्टोरेज बि ठहिया आहिनि विद द कोऑर्डिनेशन ऑफ वर्ल्ड बैंक जेको सम्झो की तव्हांखे 65% या 70% जेके आहे उहा वर्ल्ड बैंक उनमें ॾिए थी ऐं 30% जेको आहे उनमें ग्रोथ जो इनपुट आहे उहो जेकॾहिं तव्हां लॻाए छॾंदो आहिनि बि सही हाणे जेके उते 4-5 असां इलाइक़े में लॻा पिया आहिनि त उनखे जेकॾहिं माण्हू जेकॾहिं भई प्राइसिस शॉर्ट आहिनि त पाण जेको आहे उनखे स्टोर करे छॾे आफ्टर जेको आहे महीने खां पोइ 1.5 महीने खां पोइ तव्हां उनखे वरी यूटिलाइज़ करे सघो था सुठे तरीक़े सां। इन में छा आहे जेको असांजो लोकल ज़मींदार आहे जेको असांजा हारी जेके आहिनि उनखे हिकिड़ी सुठी सपोर्ट थी वेंदी बजाए जो हाणे माण्हू वधीक त शेल्फ कोन थो करे सघे न लाइव इनखे वेजिटेबल्स खे महीनो स्टोर कोन थो करे सघे। ऐं पहिरियों जेके तव्हां ॾिसंदो त थर में जेकॾहिं वञूं त थर वारा वेरी माशाल्लाह जेके आहिनि एक्टिव माण्हू हुतां जा उहे छा कंदा त वेजिटेबल्स खे या जो गोश्त खे जेको आहे धागे में पुरोए रखी छॾींदा सुकाईंदा त इहा टेक्नोलॉजी बि आहे जेकॾहिं शहर में करे सघूं था असां त भई जेकॾहिं तव्हां ॿी फैसिलिटी कोन्हे तव्हां जेको आहे रस्सी में जेको आहे पंहिंजो सब्जियूं जेके आहिनि उनखे तव्हां छांव में सुकाए तव्हां उनखे स्टोर करे सघो था उनखे यूटिलाइज़ कयो उनजी न्यूट्रिशन वग़ैरह तव्हांखे साॻी मिलंदी इहो तमामु बहितरीनु सिस्टम आहे त इनखे तव्हां जॾहिं सस्तियूं सब्जियूं आहिनि तव्हां उनखे केचअप ठाहे सघो था पंहिंजे घर में टमाटोस वठी तव्हां उनखे फ्रीज़ करे जेको आहे मुख़्तलिफ़ बॉक्स में जेको आहे उनखे फ्रीज़ करे छॾियो। ऐं पाण सभिनीनि खे ख़बर आहे पाण सभु ॼाणूं था तव्हां जेके पैकेट्स वठी ईंदा आहियो आहे उन में केचप में टमाटो हूंदो ई आहे थिकनर यूज़ कंदा तव्हां उहो पाणी में बि विझंदा त उहा जेको आहे न थिक तव्हांखे उहा शइ मिली वेंदी पर उहा हक़ीक़त में उहा प्योर न हूंदी आहे ऑर्गेनिक शयूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा त अलॻि ई थियनि थियूं। अच्छा उन खां अलावा जेकॾहिं असां औरतुनि जे रोल ते ॻाल्हायूं औरतुनि जे किरदार ते ॻाल्हायूं हूअं बि औरत जे लाइ हमेशह पाण मञंदा आहियूं त ॾाढी सघारी आहे औरत जो किरदारु ॾाढो अज़ीम आहे ऐं ज़राअत वारो पासो इन तरफ़ औरत जे कम खे कीअं ॾिठो आहे तव्हां?
अल्हम्दुलिल्लाह असां वटि जेके रूरल कम्युनिटी में जेके फीमेल जो तमामु घणो रोल आहे, स्पेशली जेके नॉन मुस्लिम जेके आहिनि, कोली फैमिलीज़ आहिनि या ॿियूं जेके आहिनि, उनजो वॾो किरदारु आहे ऐं दे आर वेरी एक्टिव, तमामु घणी होशियार बि आहिनि ऐं कम भी प्रॉपर कनि थियूं ऐं बिलीव कयो असां उनखे गाइडेंस भी ॾींदा आहियूं, कैपेसिटी बिल्डिंग कंदा आहियूं। ईअं काफ़ी माण्हुनि खे असां जेको आहे भई घर में फीमेल में चयो त तव्हां जेको आहे इनकम जनरेट थी, तव्हां पंहिंजो जेके आहिनि कुकड़ियूं जेके सुठियूं क़िस्म जूं अहिड़ियूं जेके ब्रीड अची वियूं सुठियूं, जेके सम्झो कि साल में तव्हांखे 300 बेदा ॾींदियूं डेली। जेकॾहिं 10 कुकड़ियूं बि पालियूं आहिनि त तव्हांखे 10 बेदा पर डे मिलंदा, तव्हांजो 40 रुपीज़ जो आहे, तव्हांजो सम्झो 400 रुपया पर डे तव्हांखे आराम सां जेको तव्हां अर्न करे सघो था। अहिड़े लिहाज़ सां तव्हां गोट फार्मिंग असां माण्हुनि खे इंट्रोड्यूस कराई हुते त भई तव्हां हे ब्रीड जेके आहिनि सुठे क़िस्म जा नस्लूं जेके आहिनि तव्हां रखो, 1.5 खां 2 किलो जेको आहे खीर बकरी ॾे पई। त अहिड़ी शयूं जेके आहिनि माशाअल्लाह उनखे असां किचन गार्डनिंग ते आमादा कयो आहे ऐं उहे तमामु एक्टिव आहिनि। सुबुह सवेरे उथनि थियूं, ज़मीन में गाह कनि थियूं, पंहिंजे माल खे ॾियनि थियूं, उनखां खीर ॾोही जेको आहे पंहिंजो फैमिलीज़ लाइ नाश्ता तयारु करणु, सेटअप करणु, उनखे प्रिपेयर करणु ऐं प्लस जेको आहे एजुकेशन तरफ़ काफ़ी उहो रुझान कनि थियूं। हालांकि एजुकेशन जी एतिरी फैसिलिटी असांजे बाराड़ी में कोन्हे। असां फारान शुगर मिल जेको आहे उते एजुकेशन सिस्टम जेको असांजो आहे पंहिंजो स्कूल असां ठाहियो आहे इब्राहिम बावानी जे नाले से, जेको मैट्रिक ताईं आहे सम्झो कि पहिरियों हुयो, हाणे कॉलेज बि कयो असां। हा, इलाइक़े में मोराई साहब बि माशाअल्लाह वॾो कंट्रीब्यूशन असांजो उते स्कूल हले पियो, तमामु फ्री ऑफ कॉस्ट आहे, को चार्जिस कोन्हे हुनमें। उनमें तक़रीबन काफ़ी ॿार जेके बाराड़ी जा पढ़ंदा, वॾो रोल आहे उते उनजो। कोशिशि कयूं पिया। हा, असां ज़ीस्ट जे नाले सां हुते पंहिंजे ज़ीस्ट जे नाले सां असां हुते पंहिंजो इंस्टीट्यूट ठाहिया आहिनि ॻोठनि में, ऐं जेके छोकिरियूं पढ़ियल लिखियल आहिनि या जेके हुते माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, उहे पंहिंजे इलाइक़े जे ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि ऐं उनखे असां फैसिलिटेट कंदा आहियूं। वाह, ज़बरदस्त, तमामु बहितरीनु।